नासिरीन, घोटकी में सेहत खाते के मुलाज़िमन पारां ग्रैंड हेल्थ अलायंस के सर ते मुतालबन की मञता लाइ एहतजाजी रैली कढी वई है। उन हवाले से तफ़सील ॿुधाइण लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद है एसएस न्यूज़ जो रिपोर्टर नवीद अहमद शेख। जी नवीद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। सिहत खाते जे मुलाज़िमनि पारां ग्रैंड हेल्थ अलायंस जे सर ते पैरामेडिकल स्टाफ जे मरकज़ी सदर औरंगज़ेब मार, लेडी हेल्थ वर्कर अॻवान नजीबा लगारी, यास्मीन सलीम, उज़ैर अहमद, आफ्ताब दायो, बावल घोटो, रमज़ान गडानी, महबूब अनवर आरई, अलीगुल महार, कलीमुल्लाह गबोल, जावेद कोलाची ऐं ॿियनि जी अॻवानी में सिविल अस्पताल घोटकी खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी धरणो हयो वियो। उन मौक़े ते सिहत खाते जे मुलाज़िमनि जो चवणु हो त सिंध सरकार सिहत खाते जे लखे मुलाज़िमनि जो हेल्थ रिस्क अलाउंस बंदि करे छॾियो आहे। इन खां अलावा सर्विस स्ट्रक्चर, टाइम स्केल ऐं ॿिया मुतालबा मंज़ूर नथा कया वञनि, जंहिं सबबि सिहत खाते जा लखे मुलाज़िम गुज़िरियल 2 महीननि खां सरापा एहतजाज बणियल आहिनि, मगर सरकार असां सां ॻाल्हियूं करण लाइ तयार ई न आहे। हिननि मुतालबो कयो त बिना देर असांजो हेल्थ रिस्क अलाउंस बहाल करे सर्विस स्ट्रक्चर समेत ॿिया मुतालबा मंज़ूर कया वञनि, न त ॿी सूरत में एहतजाजी तहरीक जारी रहंदी। जी।